जमहूरी निज़ाम हुकूमत दौर जे इंतहाई मक़बूल नज़रियो आहे, लेकिन उनखे बुनियाद बणाए का थोरो तइदाद रखंदड़ क़ौम ॿी कंहिं अक्सरियत रखंदड़ क़ौम जी ग़ुलामी क़बूल करण लाइ हरगिज़ तयार न आहे। कैनेडा ऐं अमेरिका हिक कल्चर, ॿोली, मज़हबी रवाजनि जे बावजूदि अलॻि अलॻि मुल्क ऐं क़ौम जी सुञाणप रखी अलॻि अलॻि वेठा आहिनि। केरु उन जे बुनियाद ते जमहूरियत जे नाले में पंहिंजी अलॻि सुञाणप सां हथ खणण लाइ तयार आहे। अहिड़ी तरह ॾखण अमेरिका जा माण्हू हिक ई स्पेनी नस्ल हुजण जे बावजूदि अलॻि सुञाणप क़ाइमु रखियो अचनि। थाईलैंड ऐं बेल्जियम, नॉर्वे ऐं स्वीडन खां सवाइ अहिड़ा ॿिया केतिरा ई मिसाल आहिनि जेके हिक कल्चर, तारीख़ी रवायतनि, ज़बान ऐं हिक मज़हब जे बावजूदि जमहूरियत जे नाले में के ॿिए जी अक्सरियत क़बूल करे पंहिंजी अलॻि क़ौमी हैसियत सां हथ खणण लाइ तयार न आहिनि। उहे असां सिंधियुनि कहिड़ो ॾोह कयो आहे जो जमहूरियत जे नाले में पंहिंजे अलॻि क़ौमी ऐं मुल्की हैसियत सां हथ खणो। सिंध जा वारसो पाकिस्तान जो वजूद आलम इंसानियत जे लाइ उन करे ख़तरनाक आहे जो उन जे वजूद जी मज़हब जे नाले में नफ़रत ऐं निफ़ाक़ पैदा थियण जे करे थियो आहे। जेकॾहिं चङी तरह सां गौर करे दुनिया ते नज़र टोड़ाईंदासीं त समूरी दुनिया अॼु जंहिं तबाहीअ जे किनारे ते पहुती आहे उन जा मुख्य सबब मज़हब जे बुनियाद ते क़ौम ऐं मुल्क जे तसवर खे मञण ऐं मज़हबी इत्तेहाद पसंदीअ जमहूरियत जे नाले में फुरलुट ऐं इस्तेहसाल करण